को सुख जो साह बि खणबो या ईअं गहंदे गाह मरी वञिबो ही जोश अजायो आहे छा या मिटीअ हेठि ठरी वञिबो। नादरीन, नासूर प्रोग्राम में मां या तस्वीर संदीलो ऐं मूंसां गॾु आहे प्रोफेसर केएस नागपाल साहब जन। ऐं अॼु असांजे प्रोग्राम जो मुख्य जेको मौज़ू आहे उहो त उन्हनि समूरनि नासुरनि ऐं बुरायुनि ऐं बीमारियुनि जो हल ऐं इलाज जेको आहे उहो आहे। ऐं हिकु मौज़ू उन सां जेको आहे जेको ही जेके नासूर आहिनि, जेके सूर आहिनि, उहा ॼणींदड़ जेका सिंध जे अंदरि बीमारी आहे, केतिरनि ई बुरायुनि ऐं बीमारियुनि जी जड़ जेको निज़ाम आहे, हिकिड़ो जागीरदारणो निज़ाम जेको आहे सिंध जे अंदरि, उन मां कीअं जिंद छॾाइजे ऐं इन मां जिंद छॾाइण जो इलाज जेको अॼु खां 100 साल अॻु सिंध जो सूफ़ी जेको अॻुवान हुयो शहीद शाह इनायत जेको ॿुधाए वियो त जेको खेड़े सो खाए। अॼु असीं शाह इनायत जे फ़लसफ़े ऐं उन सां गॾोगॾु सिंध जो सूफ़ी अज़म जेको आहे उहो छा आहे, छा उहो दुनिया खे तर्क करण वारो फ़लसफ़ो आहे या दुनिया खे ठाहिण, दुनिया खे भाईचारे ऐं अमुन जो घर ऐं गहवारो बणाइण वारो फ़लसफ़ो आहे। दुनिया सां गॾु हलणो आहे, दुनिया सां गॾु रहणो आहे या दुनिया खे छॾे झंग वसाइणा आहिनि ऐं कुझु बि न करिणो आहे। उनखे असीं पाण सूफ़ी अज़म खे अॼु सम्झण जी कोशिशि बि कंदासीं ऐं उन सां गॾोगॾु जागीरदारी निज़ाम ऐं उन निज़ाम जे अंदरि जेको पोरियो कंदड़ माण्हू आहे, जंहिंजे लाइ क़ुर पाक में बि इहो चयो वियो आहे त अल कासिब हबीबुल्लाह, माना पोरियत ख़ुदा जो दोस्त आहे। ऐं उन ख़ुदा जे दोस्त सां जेको दुश्मनी वारो रवैयो ऐं रुझान जेको सिंध जे अंदरि सिंध जे ज़ालिम ज़मीनदारनि अख़्तियार कयो आहे या हिन जागीरदारी सोच ऐं निज़ाम जेके सूर ॾिना आहिनि, उन अक्सरियत जी मिल्कियत ते जेके माण्हू क़ाबिज़ आहिनि, जेके कख बनी बीड़ो कोन था कनि ऐं उन्हनि जी भेट में जेके माण्हू सॼो ॾींहुं लोड़नि था, विलोड़नि था, जाखुड़नि था ऐं उन्हनि जी गुंदीअ में दाणा उन्हनि खे जेको ज़मीन मां हर हलाए ऐं फ़सुलु पैदा करे थो, उनजे घर में कुझु बि कोन्हे, कीन आहे सदाईं। पर ज़मीनदार वटि बि कीन जो सदाईं ॼण त हारी जे लाइ कोनो चढ़ियल आहे ऐं सदाईं करदे ऐं हुजण जूं दाहूं ऐं दावाऊं कंदे पंहिंजूं मिल्कियतूं, पंहिंजा बंगला ऐं पंहिंजा असासा कीअं वधाईंदो रहे थो। अॼु असांजे प्रोग्राम जो इहो मौज़ू आहे ऐं तव्हां बि कॉल करे ऐं तव्हां बि सलाह ॾेई सघो था, तव्हां बि ॻाल्हि करे सघो था त सिंध जे इन्हनि नासूरनि मां कीअं जान छुटी सघे। जी प्रोफेसर साहिबु। साईं, तव्हां तमामु सुठो इंट्रो ॾिनो। हाणे ॿ ॻाल्हियूं तव्हां कयूं, जंहिंमां पहिरीं ॻाल्हि खे मां ज़रूरु वज़ाहत सां पेश कंदुसि। मज़हब जी ग़लति इंटरप्रिटेशन, उहो धर्म हुजे, दीन हुजे, रिलीजन हुजे, त बाबा ही दुनिया कूड़ी आहे, ही माया आहे, हितां बसि मरी वेंदासीं, हलिया वेंदासीं, त छा करिणो आहे? माना तस्बीह या सुल्फ़ी खणी वञी वियो, जीअं असां उतारा ठाहिया पिया आहिनि ऐं पोइ चवनि था त इहो तसव्वुफ़ आहे। बिल्कुलु ग़लति आहे। हीअ दुनिया ई सभु कुझु आहे बाबा। हिन दुनिया में असां आया आहियूं हिन दुनिया खे ख़ूबसूरत करण खां, हिन जे नेगेटिविटी, टेररिज़म, दहशत खे अमन, ख़ुशहाली ऐं प्यार में बदिलाइण खां असांजो कमु इहो आहे, हिन वजूद जो मक़सदु इहो आहे। त अहिड़े क़िस्म जो ग़लति मुहावरा ऐं इहा ॻाल्हि चवणु त बाबा हीअ बेकार आहे, ढूंढ आहे, ग़लति आहे, माया आहे ऐं असांखे हिते कुझु न आहे करिणो, ईअं न आहे। टू प्रोमोट द किंगडम ऑफ गॉड। हाणे इन जो ॾसु तसव्वुफ़ थो ॾे। मां जीअं चयो त तसव्वुफ़ खे ग़लति रंग ॾिनो वियो आहे। दुनिया मां तर्क करणु न, सूफ़ी उनखे चइबो आहे जंहिंखे ख़्वाहिशूं तर्क करे वञनि। जी, असां वटि स्टेज हूंदी आहे त बाबा तर्क कयो। तर्क करण जो मतिलबु इहो न आहे त दुनिया तर्क कयो। छा तर्क कयो? गुस्सो तर्क कयो, वहशत तर्क कयो, लालच तर्क कयो, लोभ तर्क कयो। ऐं अॻिते हली तमामु रिफाइंड फ़िलसफ़े जी ॻाल्हि थो कयां त हिकिड़े चयो साईं तव्हां चओ था इहो तर्क कयो या ख़्वाहिश, छो त हीउ गौतम बुद्ध जो फ़िलसफ़ो आहे। ख़ुदि भेटाई जो फ़लसफ़ो बि इहो त जंहिं भाई जोगी थिया संग सभई ट्रोड़, इहे सभु ट्रोड़ियो दुनियादारीअ वारा, पंहिंजी शख़्सी तरक़ी जा। जी, शख़्सी नफ़्सी ख़्वाहिशुनि जी ॻाल्हि आहे सॼी, उनखे ग़लति इंटरप्रेट कयो वियो आहे। हां चाहियां थो त उनखे दुरुस्त तरीक़े सां सम्झो वञे। त हिकिड़े सुवाल कयो साईं, भला हाणे तर्क करण वारी ख़्वाहिश बि त ख़्वाहिश आहे न। तव्हां त चओ था ख़्वाहिशुनि जो तर्क कयो न, पर इहा बि त हिकिड़ी ख़्वाहिश आहे। उनजो जवाबु इहो आहे जेको हिननि किताबनि में मां अॼु आंदो आहे त सूफ़ी उनखे चइबो आहे जंहिंखे ख़्वाहिशूं तर्क करे वञनि, जो टोटली रिफाइंड हुजे। जी, जेको सफ़ा आज़ादु थी वञे। कबीर जो हिकिड़ो दोहो आहे त भला हुआ मेरी मटकी टूटी, मैं पनिया भरन से छूटी। हाणे इहो छा आहे? इहा लिबरेशन आहे वॾी। अहिड़ी ख़्वाहिशूं टुटी पवनि, इहा लिबरेशन आहे। इन्हनि सभिनी जो सरमूड़ फ़िलसफ़ो अॼु मां जंहिं पंहिंजे साथी खे, सीनियर अॻुवाण खे इंट्रोड्यूस करणु चाहियां थो,
जिन जे किताबनि में अहिड़ो सही फ़िलसफ़ो आहे, उहो मुंहिंजो प्यारो इंतिहाई क़रीब वेझो ऐं मुंहिंजो मुरबी राइटर तव्हां सभिनी जो महबूब आगा सलीम आहे। ही उहो किताबु आहे जंहिं किताब जे ज़रिए असां शाह जे फ़िक्र खे, छो त असां वटि सभु शयूं हितां हलनि थियूं पियूं। मां चंद सिटरूं थो पढ़ां, चए थो शाह पंहिंजी शाइरीअ में न रुगो इब्नुल अरबीअ जे वहदतुल वजूद जे नज़रिए जी तशरीह कई आहे, पर हू पाण उन नज़रिए जो वॾो तख़लीक़ी मुफ़क्किर बि आहे। शाह जी हीअ ख़ूबी यादि कई वञे। हिन हक़ीक़त जे इरफ़ान जो ॿियनि सभिनी खां जुदा तरीक़ो ॿुधायो आहे। हिन जो नज़रियो आहे त हक़ीक़त जो इरफ़ान तॾहिं हासिलु थी सघंदो जॾहिं माण्हूअ जो अंदरि उजरो थिए। अंदर जे उजरे थियण खे अंग्रेज़ी में कैथारसिस यूनानी टर्म आहे। चइबो आहे जंहिंखे शाह निजस जो निखरणु। हिकिड़ो शाह जो ही फ़िलसफ़ो, सदा हम सूर जी अॻियां कोहारे, गौर कजो, सूर जी सदा, माण्हू दौलत जी सदा हणंदा आहिनि। सदा हम सूर जी अॻियां कोहारे जो निजस नेखारे सो पिरी विधुम पाण में, जो अंदर जूं वहशतूं गलाज़तूं नेगेटिव फीलिंग्स ख़तम करे अंदर तूं उजार पना पढ़ंदे केतिरा। जी चई त जीअं पना पढ़ूं था ॾोही था थियूं, हिकिड़ो कालर लाहींदे आहे, ॻाल्हि बि वठंदा हलूं, उन्हनि जी ॻाल्हि बि ॿुधंदा हलूं ऐं तव्हांजी ॻाल्हि बि ॿुधाईंदा रहूं असां नाज़रीन खे। जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? साईं ज़मीर भट्टी थो ॻाल्हायां कराची खां। जी ज़मीर भट्टी साहिब, छा तव्हां चवणु चाहींदव? साईं मां साईं जन जो सुवाल पुछणु चाहींदुमि त साईं हाणे हिकिड़ी ॻाल्हि कई त सूफ़ीइज़म उनखे थो चइजे त पंहिंजूं ख़्वाहिशूं तर्क कजनि, त मुंहिंजो सुवाल इहो आहे सूफ़ीइज़म उनखे थो चइजे त ख़्वाहिशूं तर्क कजनि, त ख़्वाहिशुनि खे तर्क करण बि त हिकिड़ी ख़्वाहिश आहे। हा, उहो त साईं हुनजी वज़ाहत इहा कई पई त इहा तर्क करण बि ख़ुदि हिकिड़ी ख़्वाहिश आहे। साईं मां तव्हांजो जवाबु ॾियां थो त इहा जेका ख़्वाहिश करण वारी, तर्क करण वारी ख़्वाहिश बि त ख़्वाहिश आहे, हिन जो जवाबु मां ॾेई चुको आहियां। मां हिनखे वरी एक्सप्लेन थो कयां त सूफ़ी उहो जेको बिल्कुलु आज़ादु थी वञे, लोभ मां, लालच मां, हवस मां। जी इहो सूफ़ी साईं मुंहिंजा, जेको जंहिंखे ख़्वाहिशूं छॾे वञनि, एॾो निर्वाण हासिल करे, माना हिन दुनिया में रहे, दुनिया जे अमन ऐं ख़ुशहाली खे खणी हले। हाणे मां हिन जे लाइ तव्हांखे तमामु सुठो कयो, छो त किन दोस्तनि जे अंदरि ॿिया बि सवाल हूंदा। ही साॻई राइटर आगा सलीम जो अंग्रेज़ी में किताबु आहे ऐं अंग्रेज़ी प्रोफेसर जी हैसियत सां मां अर्ज़ु कंदुमि त अंग्रेज़ी पढ़ो ऐं हिन किताब खे ज़रूरु पढ़ो। हिन मां इहे जेका धन दौलत, जेका जागीरदारी जी धुबण आहे, नासूर आहे, उनजे मुतलिक़ Sufis were against private property and gross accumulation of wealth, considered it to be the root cause of all social evil. समाजी बुराइनि जी जड़ पहाड़ जेका आहे न, उहो दौलत जो हिकु हंधि जमो थियणु आहे। ह्यूमन मिज़री, इंसानी जेका मुसीबत आहे, इन सभिनी जो कारण तव्हां सरमाएदार खे ॾिसो, तव्हां जागीरदार खे ॾिसो, असांजी सॼी महिनतुनि जो पोरित जो जेको बि उजूरो आहे पाण खयूं थो वञे। They quote many verses of Quran and traditions in support of it. For instance, they quote Prophet Muhammad, peace be upon him, to have said, he गौर सां ॿुधी वञे, माने जो तर्जुमो ॿुधाईंदुसि, all creatures of God are the family of God and he is the best loved of God who loves best his creatures. हाणे असली जेका हदीस शरीफ़ आहे, अल ख़ल्क़ अयालुल्लाह, माना ही सॼी जेका ख़ल्क़ आहे अल्लाह जो अयाल आहे। हुज़ूर जन फरमाइनि था त अल्लाह जी मोहबत घुरिजेव त हिन ख़ल्क़ सां, हिन मज़लूमनि सां प्यार कयो। जी हाणे ही तव्हांजी ट्रेडिशन आहे ऐं ही अकॉर्डिंग टू अनदर ट्रेडिशन, प्रॉफिट सेड दैट ऑन द डे ऑफ जजमेंट गॉड विल एडमॉनिश यू। क़यामत जॾहिं अल्लाह तव्हांखे छिंभींदो त मां बुखियो हुउसि तो मूंखे मानी न ॾिनी। मां तर्जुमो पेश थो कयां, मां उञो हुउसि तो मूंखे पाणी न ॾिनो, मां ज़रूरतमंद हुउसि तो मूंखे दवा न वठी ॾिनी, तो मूंखे लटा न वठी ॾिना। त ख़ल्क़ चवंदी तव्हां सॼी दुनिया जा पालींदड़ दातार आहियो, तव्हांखे कहिड़ी ज़रूरत? चई तुंहिंजे भरिसां को ॾुखियो बुखियो हुयो न, उन में मां न आहियां छा? त वहदतुल वजूद जो मतिलबु इहो आहे, सो ही सो हू,
हिकु ही बि काल, आहे हेॾे हा, काल ज़रूरु आहे, ॿुधऊं, उनखे मां ॿुधऊं, रुकिजी- पासे में आहे, पाड़े में आहे, ज़रूरु। ऐं बल्कि मौजूदु आहे हिते। हा साईं, हा जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? साईं हक़ मौजूद साईं, सदा मौजूद। मौजूदु आहे। सॼण सिंधी पियो ॻाल्हायां साईं। सजण सिंधी साहिब, छा हाल आहे, ख़ुशि लॻा पिया आहियो? ठीकु आहे वो, ठीकु, अल्लाह मज़े में। हाणे ताला सुवाल तव्हां प्रोफेसर साहिब खां कयो या पंहिंजी हा तव्हां जी जी साईं, आउं इहा ॻाल्हि पे करणु चाहियुमि त ही मज़हबी तसव्वुफ़ जी तशरीह पई हले। तसव्वुफ़ माना जेको असां वटि केॾी सालनि खां सम्झियो आहे, ॿुधो आहे त सूफ़ी उहो आहे जेको पंहिंजे हक़ जो तहफ़ुज़ त करे पर ॿिए जे हक़ जे लाइ बि पंहिंजो पाण खे ॿधल रखे। अच्छा, साफ़ थियणु मुराद अंदरि साफ़ थियणु मुराद छा आहे? ख़्याल जो साफ़ थियणु आहे या को दिलि जो साफ़ थियणु आहे? इहा थोरी ॻाल्हि सम्झणी आहे पाण खे। वॾी महिरबानी। इहो साईं सॼो अंदरि जी जेका उजार आहे उहा आहे दिलि जूं जेके नेगेटिव ख़्वाहिशूं आहिनि उन्हनि जी सफ़ाई आहे। हिकिड़ो उर्दू शेर ॿुधो, मतिलबु ही तुलसीदास हिकिड़ो सूफ़ी आहे हिंदू। दिल का हुजरा साफ़ कर जाना के आने के लिए, ख्याल गैरों का उठा उसको बिठाने के लिए, एक दिल लाखों तमन्ना और उस पे ज़्यादा हवस, फिर ठिकाना है कहाँ उसको टिकाने के लिए। मुझे ख्याल में ये वाज़े थी वई। बस साईं, हर ख़्वाहिश पे दम निकिरे। जी, हिकिड़ो एॾियूं माण्हुनि ॿियो जूं बि कालर आहे, साईं, हा, ज़रूरु वठिजे। काल रिंग वॼे पई। भली सवाल ॿुधजनि। जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मदान, पंहिंजो नालो, पंहिंजे शहर जो नालो ॿुधायो, सवाल। मुंहिंजो नालो मोहम्मद अकरम आहे, मां डिस्ट्रिक्ट घोटकी खां ॻाल्हायां थो। जी जी अकरम साहिब, छा तव्हां चवणु चाहींदव? तरी तव्हां चयो त माना साईं चए पियो त जेको आहे जेकॾहिं तव्हांखे अलाह जी मोहबत खपे थी त माण्हुनि जी ख़िदमत कयो, पर क़ुर त कुझु ॿियो थो चए। ॿुधायो। कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। हे हबीब, जेकॾहिं इहे अलाह जी मोहबत चाहिनि था त तव्हांजी तबाह करनि, पोइ अलाह हिननि खे पंहिंजो महबूब करे वठंदो। ऐं सूफ़ीज़म जो मक़सदु छा आहे? माना जेको निमाज़ नथो पढ़ी सघे मतिलबु उहो बि सूफ़ी आहे, शरीयत ते नथो हली सघे उहो बि सूफ़ी आहे। मतिलबु सूफ़ीज़म पाण मतिलबु किथे रखियो अथव सूफ़ीज़म खे? अदा वेरी गुड। खे वायोलेट करनि था। मतिलबु शाहिनार शहीद ॾिसो त माना ग़रीबनि जे लाइ, हिन जे हारियुनि जे लाइ हक़नि जी जाखोड़ कई। अॼुकल्ह सूफ़ी त माना ॾिसो त यकतारो चपड़ी खयूं, बैंड बाजा खयूं, ही साज़ सरंग। हिन प्रोग्राम जो मक़सदु बि इहो हुयो त इहो सम्झाइजे। वेरी गुड अदा, पूरो कयो पंहिंजो सवाल। हा जी, मतिलबु सूफ़ीज़म जो मक़सदु इहो आहे त माण्हू जी हक़ जी ॻाल्हि कजे, पर हाणे सूफ़ी जेके आहिनि उहे गेड़ू कपिड़ा पाए करे जेको साज़ सरंगनि जो जहान हले थो पियो, राग विराग हलनि था पिया, हक़नि जी ॻाल्हि त हले कोन पई किथे। सूफ़ी मतिलबु माना सोशल लाइफ उन्हनि जी कट ऑफ लॻी पई आहे। माना येलो कलर जा कपिड़ा पातल आहिनि, ॿियो उन्हनि खे कमु ई न आहे। मतिलबु सोसाइटी जा हिकिड़ा मतिलबु ईअं सम्झो त यूज़लेस खणी असां चऊं था अॼुकल्ह सूफ़ी उहे आहिनि। माना सोसाइटी में जेको कुझु नथो करे सघे, एजुकेशन हासिल कोन थो करे सघे। मतिलबु सूफ़ी मूं जेके ॾिठा आहिनि, जेके राग वग़ैरह ॻाइनि था, उनजी का क्वालिफिकेशन न आहे, उन्हनि खे मतिलबु छा खणी चऊं, मतिलबु उनजी का एजुकेशन न आहे। तमामु सुठो, तव्हां क्लियर कयो सवाल। असां पंहिंजे इब्तिदा में इहा ॻाल्हि कईसीं त असां हिन खे कंडेम करण खां अॼु गॾिजी आहियूं। ऐं मां हिन किताब मां शाह इनायत शहीद जो प्रैक्टिकल फ़िलसफ़ो पढ़ी ॿुधाइण खां रेडी आहियां। मां हींअर अॻिते ओॾे ई हलूं पिया। तव्हां जेका क़ुरानी ॻाल्हि कई उनजो जवाबु ॿुधो पहिरीं। इहो असां किथे बि न चयोसीं त तव्हां जेका सो बग़ावत कयो या नमाज़ न पढ़ो या शरीयत खे छॾे ॾियो, ईअं असां कोन चयोसीं। जेसिताईं तव्हां अलाह जे वसल जी ॻाल्हि था कयो या मुहबत जी ॻाल्हि था कयो त तव्हां जेकॾहिं पढ़ंदव त मां तव्हांजे शहर खां क़रीब आहियां, तूं मूंखे ॻोल्हणु चाहीं थो त तूं पंहिंजे अंदरि वञ, मां मौजूदु आहियां। हीअ क़ुरानी आयतूं आहिनि। त मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त अलाह सभिनी जे अंदरि आहे। जी, वहदतुल वजूद जो फ़िलसफ़ो इहो आहे त तव्हां जेकॾहिं अलाह खे राज़ी कयो था, जीअं मां हदीस शरीफ़ पढ़ी ॿुधाई, त तव्हांखे बंदनि जी ख़िदमत, बंदनि सां मुहबत जो मतिलबु छा आहे? त बंदनि जो इस्तेसाल करणु बंदि कयो, बंदनि जी महिनतुनि खे खणी पंहिंजूं टिजोड़ियूं न भरियो। जी मुंहिंजा साईं, त शाह इनायत वारी ॻाल्हि मां हिते स्पेशली पेज पंहिंजो पलटे आयो आहियां। आगा साहब जो किताबु आहे, आगा सलीम जो, ऐं उन जो मतिलबु इहो आहे, शाह इल्यूसिडेट हिज व्यूज़ अबाउट द ट्रू सूफ़ी, सचे सूफ़ीअ खे वज़ाहत थो करे। साईं सचे सूफ़ी ते ॻाल्हायूं था, ब्रेक वठूं, इशारा पियो। ओके साईं, हिन सां पोइ असां ब्रेक खां पोइ ॻाल्हायूं था। हितां ई तव्हां प्लीज़ पेज खुलियल रखो। नाज़रीन, असांजो प्रोग्राम जारी आहे, वठूं था हिते नंढड़ी साही, असां सां गॾु रहिजो।
नाज़रीन प्रोग्राम में असीं वरी हाज़िर आहियूं। प्रोफेसर साहब जेको तव्हां शाह इनायत जे सिलसिले में पढ़ियो पिए इहो तव्हां कंटिन्यू कंदव जेको ब्रेक खां अॻु में रहिजी वियो, पर हिकिड़ो कॉलर लाइन ते हिकिड़ी कॉल वठी वठूं। ओके जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? सर शायद भुट्टो ॻाल्हायां पियो। जी भुट्टो साहिबु किथां? ॾेर की खां। डर कीअं? जी जी छा चवणु चाहींदो तव्हां? ॾाढो बहितरीन भलो प्रोग्राम तव्हांजो हले पियो। थोरो अर्ज़ु हुयो त ही जेको तव्हांजो प्रोग्राम हले पियो जेको खेड़े सोई खाए, त इन हवाले सां असांजे घोटकी जे अंदरि तमामु वॾी इंडस्ट्री आहे, मज़दूरनि जो तबिको इंतिहाई तमामु घणो आहे। ऐं हिते असां वटि जेको इस्तेसाल थिए पियो त जेकॾहिं उहे फ़क़ीर हाणे हुजनि हा त हिते घणो कुझु तव्हांखे मिले हा। हिते एतिरो वॾो नासूर आहे, एतिरो वॾो नासूर आहे डिस्ट्रिक्ट घोटकी जे अंदरि जागीरदारी निज़ाम जो, जे हिते हज़ारनि जी तादाद में मज़दूर आहिनि। उन्हनि मज़दूरनि जो उहे जागीरदार कॉन्ट्रेक्टर बणिजी करे सभु शइ खाइनि पिया। ठीकु आहे, ॻाल्हि सम्झी वियासीं। सॼी सिंध में जागीरदार जेको आहे, जागीरदार जेको न आहे उन जागीरदारी सोच जेका आहे, पर साईं शाह इनायत जो फ़लसफ़ो मौजूदु आहे उहो न आहे। हेदर बि जतो ई कोन्हे को, जॾहिं जिते बि हारीअ ते ज़ुल्म थींदो हेदर बि जतो ई उते वञी पहुचंदो, वञी केस विढ़ंदो। मां इहो चवां त हुननि जे दिलियुनि खे खड़काइण खां, हुननि जे ज़मीर खे जाॻाइण खां ही प्रोग्राम कयूं था। त जी शाह इनायत फरमाए थो त इस कंसेप्ट ऑफ रिलीजन इज़ यूनिवर्सल। सूफ़ी जो जेको मज़हब आहे उहो सॼी दुनिया खे घिरे थो। हिज़ क्रीड इज़ लव, हुनजो मतो जेको आहे न उहो मोहबत आहे, इश्क़ आहे। एंड देयर गॉड इज़ लव, हुननि जो ख़ुदा बि लव आहे। हाणे हिन ॻाल्हि खे वज़ाहत करण खां मूंखे मौलाना रोम ॾे वञिणो पवंदो जेको मुफ़क़िर आहे शाह साईं जो। चए थो त मज़हब इश्क़ अज़, असांजो मज़हब इश्क़ आहे। हम दीन हा जुदास्त, आशकारा मज़हब व मिलत खुदा است। असांजो मज़हब, असांजी मिलत खुदा आहे। God of religion manifests himself in man as both virtue and sin. Sufis God manifests himself beyond virtue and sin, God of all human beings irrespective of their religious faith। त जेको खेड़े सो खाए वारो फ़िल्सफ़ो जंहिंजी असां ॻाल्हि कयूं था, शाह इनायत शहीद जॾहिं फ़र्क़ शेर बादशाह जेको मुग़ल उन वक़्त जो, उन ताईं हिन जी हिन जदोजहद ऐं फ़िल्सफ़े जी ख़बर पई। हुन हिनखे पहिरीं जागीरूं ॾिनियूं। जी हीअ ॻाल्हि नोट करण जहिड़ी आहे तारीख़ी तरह। हुन उहे सभु जागीरियूं पंहिंजूं विराए छॾियूं हारनि में, पंहिंजूं त पहिरियों पाण हारपो कंदा ज़मीन में। हीअ असांजे लाइ काफ़ी तरीक़ो आहे। बाक़ी पोइ उनखे स्टेट जे ज़ुल्मनि सां, छो त ग़लति रिपोर्टूं पहुतियूं त मज़हबनि जे ख़िलाफ़ु अथव। ऐं अॼु इतफ़ाक़ सां गुरु अर्जन देव बादशाह जेको सिखनि जो पंजो गुरु आहे, उन जी शहादत जो ॾींहुं आहे। उनखे नमी नमस्कार। उन्हनि बि मुग़ल सल्तनत खे चैलेंज कयो, ज़ुल्म सठा ऐं तते तय ते वेही जान ॾिनो। अॼु उहो ॾींहुं आहे इतफ़ाक़ सां। त ज़ुल्म सां टकराइण सूफ़ीअ जो कमु आहे, हिन दुनिया खे संवारणु सूफ़ीअ जो कमु आहे। पंहिंजे ज़ाती ज़िंदगी लाइ मेण सूफ़ीअ जो कमु न आहे। सादगी सभ खां पहिरीं। जी ख़्यालनि जी ऊचाई ऐं क़ुर्बानी ऐं ॿिए जे लाइ कुझु छॾणु सूफ़ीअ खे चइबो आहे। जी मेड़ुनि सूफ़ीअ जो कमु न आहे। त हीअ जेके असांजूं ॻाल्हियूं आहिनि इहे इन करे आहिनि त असां सूफ़ी लाकूफ़ी कोन भांइस केरु। शाह लतीफ़ थो पढ़ां, मंझाई मंझि विड़े पधर न करे पेर, जिनी साणस वेर थे तिनी जो वाहिरो। हिन काल ते बि हिकिड़ो काल आहे, उनजी थोरी वाह रखियो। वेलकम। जी जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम अदा। साईं जैकबाबाद मां अब्दुल हई सूमरो असियां पियो। जी अब्दुल हई साहब छा चवणु चाहींदव? साईं अव्हांजी इजाज़त हुजे त अर्ज़ु कयूं, छाकाणि जो तव्हांजे प्रोग्राम जो नासूर जेको नालो आहे उहो हिकिड़ो तमामु वॾो ख़तरनाक आहे हिन मुआशिरे जे हवाले सां। अगरि इजाज़त हुजे त मां कुझु अर्ज़ु करणु चाहियां थो। अर्ज़ु इहो आहे त असांजे जैकाबाद में तक़रीबन कोई 25 खां 30 अतीयत बिरादरी रहे थी। ऐं असांजे इस्लाम में बाक़ाइदा हुकुम आहे त अतीयत बिरादरी जी जान जी, माल जी, नंगनि जी हिफ़ाज़त करणु असांजो फ़र्ज़ु आहे। हाणे अर्ज़ु इहा त असां वटि हिते कुझु NGOs आहिनि जेके हमेशह इंटरनेशनल या नेशनल उन अतीयत बिरादरी जे नाले ते लखनि खां करोड़ रुपया खणी था अचनि, पर हिते अची करे उन्हनि खे सिर्फ़ु हिकु सेमिनार या इन खां अलावा लंच या डिनर ॾेई करे उन्हनि खे ख़ुशि कनि था, पर उन्हनि जी जेका अमानत आहे उन्हनि मां हू पंहिंजा बंगला, महल, गाॾियूं ऐं शहर खां ॿाहिरि ख़रीद कनि था। इन खे साईं जन कीअं पिया ॾिसनि या अव्हां कीअं पिया ॾिसो?
असीं उन्हनि खे फोरू लुटेरो ऐं बदमाश सॾींदा आहियूं सदाईं, जेके ग़रीबनि जे नाले ते खाइनि था ऐं ग़रीबनि जे नाले ते खाराइनि बि था, पंहिंजी संगत मल्हाइनि था, दोस्ती मल्हाइनि था। अदा भाउ जेको तव्हां मुंहिंजी वधीक सम्झ जेको ॾिसण थो ॻाल्हायो। चाहे, मां हुनखे वज़ाहत कयां। असां त NGOs खे शुरू खां वठी चवंदा आहियूं जेके इनकलाब खे मुॾो करण खां आया आहिनि, जेके फंड्स उन्हनि खे मिलनि था उनजो 80% सिर्फ़ु पंहिंजे खीसे में विझनि था, 20% अवाम खे ॾियनि था पिया। वधीक तव्हां सम्झदार आहियो, उन ॻाल्हि खे सम्झी सघो था। असां पंहिंजे प्रोग्राम जी कंटिन्यूटी रखंदे मां इहो अर्ज़ु कंदुमि त हीअ किताब जेके मूं ॾेखारिया तव्हांखे, त हीअ सिंधी में आहे, हीअ अंग्रेज़ी में आहे ऐं उर्दू वारनि लाइ भी बेहतरीन किताब है। जेके शाह को समझना चाहते हैं, जो तसव्वुफ़ के फ़िलसफ़े को समझना चाहते हैं, तो इस किताब का मुताला ज़रूर करें। ये तीनों किताब एक ही फ़िलसफ़े को बयान करते हैं, जिसको समझने के बाद बहुत कुछ समझ में आ जाता है, खुसूसी तौर पर रूहानियत और तसव्वुफ़ के हवाले से। तो ये दस्त वजूद की मुसाफत है जो सस्सी ने की, जो सस्सी के ज़रिए एक सालिक को, एक खोजी को, एक इंसान को करनी है, अपने वजूद में ख़ुद को पहचानना है। तो ही असांजो जेको फ़िक्र फ़िलसफ़ो आहे, इहो इन नासूर खे ख़तमु तॾहिं कंदासीं जॾहिं इन जे रांगनि खे, जॾहिं इन जे तबाहियुनि खे असां सम्झी सघंदासीं। त असांखे अॼु बि शाह इनायत शहीद जे फ़िक्र, ज़िक्र ऐं फ़िलसफ़े जी ज़रूरत आहे। हैदर बख़्श जतोई जहिड़े माण्हुनि जी ज़रूरत आहे। हारी हीणो न आहे, हारी जूं कोडनूं ॾाटरा जॾहिं मथे उथनि था त कई चंड जेके आहिनि से खिड़ी पवनि था। ॻाल्हि सिर्फ़ु उन्हनि खे सॼो ॾेह जे करे ॾाटरा ओभा सवें ईद जा चंड उभरी पवनि। शेख आयाद जो शेर आहे, हिकिड़ो कालर लाइन ते आहे, काल वठी वठो। जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? सर मां इरफान शरफ पियो ॻाल्हायां, मैंगो फ़कीर शरखां सर। जी अदा शर साहब छा चवणु चाहींदव? सर मां साईं खां मुंहिंजो क्वेश्चन आहे त जेको सूफीज़म जो कलर आहे इहो गेड़ू पटके जो, इन जो मतिलबु छा आहे? कलर गेड़ू रंग जो मतिलबु छा आहे? महिरबानी अदा शर साहब। वॾी महिरबानी तव्हांजी अदा, वेरी गुड। हाणे आम तरह माण्हू गेड़ू पाइनि त था, ऐं मां इहो अर्ज़ु कंदुमि त जेके बि गेड़ू पाए फ़क़ीर या ॿिया माण्हू तव्हांखे नज़र अचनि त हिन खां इहो सुवालु ज़रूरु पुछो त बाबा तो गेड़ू जो पातो आहे त छो पातो आहे। मां पंहिंजो अर्ज़ु रखां थो, गेड़ू रंग आहे दुनिया खां उदासीअ जो। मां कंहिं ॿिए प्रोग्राम में बि चई चुको आहियां, माना गेड़ू मां पातो त इहो ऐलान कयो त मां जे हिन दुनिया जे रंगीनुनि मिल्कियतुनि मेण हवस सां को ताल्लुक़ न आहे। जी त गेड़ू रंग ख़ुदि इंडिकेशन आहे, ऐं असां हूअं बि रुॻो अलामतूं खणी पाण खे रुॻो ॾेखारे ऐं कम के ॿिया पिया वेठा कयूं। सो असली ॻाल्हि इहा आहे अदा, ऐं तमामु ज़रूरी सुवालु हो त गेड़ू पाइण जो मतिलबु इहो आहे त तूं दुनिया फिरिया पसी फीण खरनि खीर न चखियो, दुनिया कारण दीन विञाए वलहा थिया। लतीफ़ साईं चए थो त हीअ जेका फीण आहे, गज जेका थींदी आहे न खीर जे मथां, खीर त हुन चखियो ई न आहे, अंदरि रूहानियत तव्हां अंदरि वेंदव ई न जेसि ताईं अंदरि रब केतिरो मिठो आहे। बाबा फरीद गंज शकर चए थो त शक्कर, गुड़, निबात, खंड, माखी, मांझा दुध, मेह जो खीर, माखी सम्झो था, सभे वस्तू मिठियां, इन खां वधीक ॿी का मिठी शइ साईं जे नज़र में कान्हे, आहे ई कोन। सभे वस्तू माना शयूं, सभे वस्तू मिठियां, रब न पुॼनि तित, पर रब उन्हनि खां वधीक मिठो आहे। पर उहो रब जॾहिं तव्हां वेंदव, चखी मां जो हिकिड़ो नंढो तसव्वुफ़ ते शेर आहे, चखी पंहिंजो पाण में, चखी पंहिंजो पाण खे तोई मंझि सवाद, असलऊं आद जुगाद महबूब तुंहिंजे मन में। वाह वाह, भेटाई जीअं चयो आहे त कड़ो की न चवां, चखी जे चेत करी। हा पार जी मिठाई कान्हे कढ़ाई चखी जे चेत करे। सो ॻाल्हि सॼी कालर लाइन ते आहे। ज़रूरु। जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? हेलो साईं, अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम साईं। वो आगा सलाला खान तो ॻाल्हायां शिकारपुर को सर। जी अदा जी। साईं सवाल मुंहिंजो इहो आहे त मां सॼो तव्हांजो प्रोग्राम ॾिसां थो, ॾाढो मज़ो थो अचे, पर मां छड़ो अर्ज़ु इहो कंदुमि त इहो सभु कुझु सिखण लाइ, सम्झण लाइ असांखे क़ुरान शरीफ़ जो तर्जुमो ज़रूरु पढ़णो पवंदो साईं। उन में जागीरदारी निज़ाम जे बाबति जेको हुकुम थियल आहिनि, हदीसनि जा जेके रेफरेंस आहिनि,
उन लाइ असांखे क़ुर शरीफ़ जो उहो अदा तव्हांजे लाइ असां जेको अॻ में प्रोग्राम कयासीं जंहिंमें अमर जिल साहिबु तव्हांखे सलाह ॾिनी सिंध जे माण्हुनि खे त क़ुर पाक तव्हां सिंधी में पढ़ो तर्जुमो तव्हां पढ़ो 3 महीननि ताईं तव्हां पढ़ो मुल्लो तव्हां खां भॼी वेंदो ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त क़ुर पाक छा थो चए माण्हुनि जी मज़लूम जी हक़नि जी ॻाल्हि कीअं थो करे तव्हां बिल्कुलु सही था चओ हा था ॻाल्हायो हाणे जोए साहिब जे हिकिड़े किताब में हदीस शरीफ़ आयल आहे साईं वशी जीवत जा निशान जोए साहिब जो हिकिड़ो किताब आहे उन में जागीरदारी जे लाइ जागीरदारी सिस्टम ते हिकिड़ो हिकिड़ी हदीस आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुकुम कयो त असांजी ज़मीन जेको बटई थो करे उहो असां मूं न आहे हाणे ॾिसो न केॾो वॾो फ़ैसिलो आहे ऐं उन जो नतीजो छा थो थी निकिरे वरी क़ुर शरीफ़ हिकिड़ी ॿी बि तव्हांखे मां माना जो टुकड़ो ॿुधायां त सहो सब्र करे निमाज़ पढ़ी मूंखां फ़ाइदो वठो सहो सब्र कयो निमाज़ पढ़ी मूंखां फ़ाइदो वठो साईं ॾिसो ऐं उन खां पोइ हिकिड़ी ॿी बि क़ुर शरीफ़ जो रेफरेंस तव्हांखे ॿुधायां थो त निमाज़ ॾाढी सुठी ॻाल्हि आहे पर उन जो ॾाढो अजुरु आहे पर जॾहिं तव्हां तजुर्बो पढ़ंदो त उन जो वरी अञा वधीक अजुरु आहे पर उन खां ॾींहं जो जेकॾहिं तव्हां कंहिंसां खिली था ॻाल्हायो मुर्की था ॻाल्हायो त उन जो वरी अहिड़ो अजुरु आहे जो इहे ॿई अजुर तव्हां उन सां न पुछी सघंदा केॾा महिरबानी महिरबानी मां असां पाण चयूं था त पहिरीं तव्हां पाण पढ़ो मां हिकिड़ो सजेस्ट कंदुमि त मौलाना अबुल कलाम आज़ाद जो तर्जुमानुल क़ुर आहे छो त हर कंहिंजी पंहिंजी तफ़सीर आहे उहो मां रिकमेंड कंदुमि ज़रूरु पढ़िजे ऐं माण्हू पाण ई पढ़े सम्झ पंहिंजी वधाए पाण पंहिंजी तहक़ीक़ करे महिरबानी तव्हांजी हा त असां पिए ॻाल्हायो हिन ॻाल्हि ते त असांखे हिननि सभिनी सचनि जी सम्झण जी ज़रूरत आहे त साईं लतीफ़ सरकार जा शेर पिया पढ़ियासीं शेर बि पढ़ियासीं पर ही ब्रेक वठूं साईं ओके इशारो थियो आहे त पोइ ज़रूरु उन खां पोइ वरी पंहिंजे ॿुधूं तव्हांखे ॿुधायूं नाज़रीन असांजो प्रोग्राम जारी आहे वक़्तु आहे हिन साईं जो असां सां गॾु नाज़रीन प्रोग्राम में असीं वरी हाज़िर आहियूं जी साईं ब्रेक ते वञण खां अॻु में तव्हां ॻाल्हि पई कई जी साईं अधे हिकिड़े दोस्त चयो त हाणे क़ुर शरीफ़ जी ॻाल्हि पियो करे त अलाह त चए थो हीअ ज़मीन अलाह जी आहे हाणे ज़मीन जॾहिं अलाह जी आहे त पोइ जेको खेड़े सो खाए न बाबा अच्छा साॻी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां दुनिया जे मुख़्तलिफ़ फ़िलसफ़नि में मिले थी द फ्रूट्स ऑफ अर्थ बिलोंग टू अस ऑल एंड अर्थ टू नो बॉडी जी हीउ जेको कुझु ज़मीन असांजी माउ आहे जेको कुझु ॾिए थी उहो असां सभिनी जी गॾियल मिल्कियत आहे ऐं हीअ ज़मीन कंहिंजी बि न आहे त हे ज़मीन जो टुकड़ो मुंहिंजो आहे मां ज़मीदार आहियां असां इन क्लेम खे ई डिस्क्लेम था कयूं जी त असली ॻाल्हि जेका तसौफ़ जी असां कयूं पिया ऐं शाह साहिब जे हवाले सां ऐं हिन किताब जे हवाले सां त हू इश्क जी ॻाल्हि मूं चयो त सूफ़ी जो जेको अलाह आहे उहो इश्क आहे ऐं उहो इश्क कहिड़ो जेका तलाश आहे तलाश मुसलसिल जी हुन जी तलाश में भली माण्हू सभु कुझु विञाए मरियो वञे परवाह न आहे साईं चए थो त आउं ॾोरे छाल मलही माण्हू ॻोल्हींदो आहे न त मिले न चए थो मलही मूंखे न मिले तन म मिले तूं मुंहिंजे हिन तन खे न मिले लूंहं लूंहं मंझां मूं लोच तुंहिंजी न लहे मां पियो तुंहिंजे लाइ तड़पां इश्क छा खे चइबो आहे मां उन लाइ ॿ शयूं सिर्फ़ु पेश थो कयां आउं ॾोरे छाल मिलही पिरी हुए परे पाण परे हुजे हॾ न साह सरे साह न खणी सघां एॾी तुंहिंजी यादि में मूंखे तकलीफ़ थिए हॾ न साह सरे तन तसली न थिए तन में तसली न अचे ॾोरियां ॾोरियां मल्हां छाल म मिलां होत मन अंदर जा लोच मच्छण मिलण सी माठी थिए न फ़िलसफ़े ते गौर कयो कालर खे ॿुधो जी अदा केरु पिया ॻाल्हायो किथां पिया ॻाल्हायो हेलो साईं सलाम वालेकुम सर जी आवाज़ अगर शमसुल कबड़ो जी खानपुर शिकारपुर का शमसुल कबड़ो जी अबड़ो साहब छा चवणु चाहींदव सर अर्ज़ु इहा त तमामु सुठो प्रोग्राम हले थो असुल में इहा त दुनिया में जेके बि सुफ़ी बुज़ुर्ग आहिनि साईं त उहे अलाह वारा आहिनि बिल्कुलु ऐं कोई बि शरीयत जे उतर कमु न कंदा आहिनि हिन वक़्तु जेको बि सूफ़ी दरगाहुनि ते थिए पियो उहो बिल्कुलु उन जे उतर ते थिए ऐं तव्हां जेके बि हिन वक़्तु रेफरेंस ॾियो पिया जेके बि सवालनि जा जवाब ॾियो पिया उहे सिर्फ़ु किताबुनि मां पिया ॾियो ऐं उहो किताब जेको लिखियो आहे उहो इंसान लिखियो आहे
असां लाइ चऊं त जेको बि जवाबु तव्हांजो हुजे उहो क़ुर शरीफ़ मां हदीस शरीफ़ मां हुजे त अञा वधीक रहनुमाई मिलंदी। ठीकु आहे अबड़ो साहिबु, महिरबानी तव्हांजी। अदा मां 2 हदीसूं 3 हदीसूं कोट कयूं, 3 आयतूं कोट कयूं। हींअर जेका चई ॻाल्हि त ज़मीन अलाह जी आहे, ही क़ुर जे हवाले सां ॻाल्हायूं था पिया, हदीस जे हवाले सां ॻाल्हायूं पिया। त जीअं हुज़ूर जिन चयो त तव्हां खां पुछा कई वेंदी बाबा, ऐं अलाह तव्हां खां अलाह क्वेश्चन कंदो त मां जॾहिं बुखियो हुउसि ॾुखियो हुउसि तूं मुंहिंजी सार न लधी। त असां उन ते ई ॻाल्हायूं था पिया। ॻाल्हि उनखे सम्झण जी आहे त हीउ जेको किताबु तव्हां चओ था मां पढ़ां थो, इहो न में त इहो ई मां तव्हांखे पढ़ी ॿुधायो न। त ॻाल्हि इहा आहे त माण्हू पंहिंजी सम्झ खे वधाए। हाणे हिकिड़ो ॿियो फ़िकिर आहे त जेकॾहिं सूफ़ी ते को ज़ुल्म थो करे, जेकॾहिं सूफ़ी जो को हक़ु दॿाए थो पियो त सूफ़ीअ खे छा करणु घुरिजे। हाणे असांजे अॼु जी दुनिया में जिते रुगो हबश ऐं हवस आहे त भाउ खे नथो सहे जी। जेकॾहिं भाउ में माठिणी सूफ़ी वारी तिबियत आहे त हू चवनी तूं बि चओ वातां वराए, अॻराई जो करे खता सो खाए, पांद में पाए वियो कीने वारो की न की। त हाणे हीउ अहिड़ो अप्रोच रखे ऐं ॿियो माण्हू हुनजो इस्तेसाल करे त मुंहिंजा साईं पंहिंजो दिफ़ा, जीअं असां शाह इनायत शहीद जी ॻाल्हि कयूं पिया, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ॻाल्हि कयां त पंहिंजे दिफ़ा लाइ माण्हूअ खे सभु कुझु करणु घुरिजे जी। त हू पंहिंजा वसीला पंहिंजो ज़ोर, हा असां अॻराई न कयूं, असां तशदुद न कयूं, बिल्कुलु तसौफ़ में इन जी का गुंजाइश कान्हे का। त असां कंहिंजो माल मता छिनऊं, असां फुरियूं कंहिंखे न, असां त ॾियण वारा आहियूं, असां ईसार करण वारा आहियूं, असां पंहिंजो सभु कुझु ॿिए जे हवाले करण वारा माण्हू। तोड़े मथसि ॿीणा बार त बि ॿाहूं ॾे ॿियनि खे। सिंध जा माण्हू, सिंध जो फ़लसफ़ो त इहो ई आहे। प्रोफेसर साहिबु हिकिड़ो कॉलर लाइन ते कॉल वठी वठो जी। अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? साईं नईम काइम खानी पियो ॻाल्हायां मीरबखास मां जी। साईं सां इहो पुछिणो आहे नेगेटिव मिस्टिसिज़म ऐं पॉज़िटिव मिस्टिसिज़म में कहिड़ो फ़र्क़ु आहे? त हिकिड़ो तव्हांखे बैत ॿुधायां, हिकिड़ो वॾे सूफ़ी जो आहे, दैर में है क्या जुस्तजू, क्या है काबे में तलाश, चश्मे बातिन खोल वो दिल के सनम खाने में है। अहिड़े नमूने सां गुरु नानक साहिब बि चयो आहे त जैसे जल में कमल निरालम मुर्गाई निशाने, जी कमल जो गुल जेको आहे सो कीचड़ में खिलंदो आहे पर कीचड़ में पाण खे लंपटाई न कंदो आहे। ईअं सूफ़ी दुनिया में रहंदो आहे, दुनिया जा कारोबार हलाईंदो आहे, हर ॻाल्हि कंदो पर दुनिया में पंहिंजे पाण खे हुनमें लंपटाई न कंदो आहे। इहो खानी साहब ठीकु आहे, महिरबानी। पढ़िया लिखिया कॉलर आहिनि, ॾिसो था साईं। वाह वाह, घण तरफ़ी ॼाण, शाइरी, ख़्याल, क़ुरान पाक, मज़ो आयो, दिलि ख़ुशि थी। मुंहिंजो वधीक दिलि ख़ुशि थींदी आहे जॾहिं अहिड़ो कोई सुवालु पुछंदो आहे त जेके ॻाल्हियूं तमामु वज़ाह सां पेश कजनि। अञा तव्हांजे ॾिनल सवाल खे मां उतां ई खणां थो। जैसे जल में कमल निरालम मुर्गाई निशाणे, सुरत शबद भव सागर तरिए नानक नाम वखाणे। तव्हां कीचड़ में कमल जो गुल, कंवर जंहिंखे चइबो आहे, कंवल पातूं पाड़ूं पाताल में भंवर भिरे आकाश, इहो कंवल कीचड़ में पैदा थींदो आहे। हीअ दुनिया जे कीचड़ में रहंदे जी सूफ़ी पाण खे ईअं साफ़ पाक रखे जो कंवल गुल हमेशह मथे हूंदो पाणी जी सतह खां। हीअ बहितरीनु एग्ज़ाम्पल आहे। ॿी मुर्गाई निशाणे छा आहे त समुंड ते तव्हां पखी ॾिसंदव उहे पाणी में हूंदा आहिनि पर उहे पाणी में अंदरि गुम न थींदा आहिनि। जंहिं महिल चाहीनि मथे उॾामी हलिया वेंदा आहिनि, वरी अची पाणी ते ई रहंदा आहिनि। हाणे हिकिड़ो जहाज़ ते पखी आहे, ॿेड़ा ते पखी आहे, त ईअं उन खां निर्लेप रहो, माना तव्हां बी नॉट कंटामिनेटेड बाय द इविल्स ऑफ द वर्ल्ड। हिन दुनिया जे बुराइनि मां तव्हां उन में रहो पर उन्हनि खां बिल्कुलु पाक साफ़ रहो। हज़रत अली खे कोट कंदुसि त चई ॿेड़ी त बाबा पाणी ते हलंदी आहे न, केॾो बि पाणी हुजे ॿेड़ी तेज़ हलंदी, तेसि ताईं ॿेड़ी तेज़ हलंदी जेसि ताईं पाणी उन में न पियो आहे। दुनिया केतिरो बि तव्हां वापारु वणिज कयो पर दुनिया तव्हांजे अंदरि दाख़िल न थिए, यानी हवस ऐं हबश न पैदा थिए तव्हां में। त जॾहिं अली सरकार चए थो त जेकॾहिं पाणी ॿेड़ीअ में पियो त ॿेड़ी ॿुॾी वई। असां ॿुॾो ई तॾहिं था जॾहिं असां में इहा दुनिया अंदरि दाख़िल थिए थी, जो असां न पीउ था ॾिसूं, न भाउ था ॾिसूं, न सोठ था ॾिसूं, सभिनी खे यरगमाल कयूं था। अॼुकल्ह जी दुनिया में त मां ॾिसां थो सचियूं कहाणियूं मारे था छॾनि भाका ते, पीउ खे पुटु थो मारे, पुटु पीउ खे थो मारे, भाउ भाउ जो सिर थो खणे, त मिल्कियत विरहायूं। त हाणे इन में ई त हिननि शयुनि जी असांजी मदद आहे। इलाजु साईं मुंहिंजा हिन सॼी हणणा जो अंदरि वञण जो सिस्टम आहे थ्रू मुराक़बो, मेडिटेशन, ट्रांसेंडेंटल मेडिटेशन।
अंदर जूं वहशतूं ख़तमु थींदियूं। ख़ैर हिकिड़ो फुल कोर्स अंदर आहे। जूं वहशतूं प्रोफेसर साहब तॾहिं ख़तमु थींदियूं जॾहिं हुकूमतूं इंसाफ़ पसंदि हुजनि, जॾहिं हाकिम इंसान दोस्त हुजनि, क़ौम दोस्त हुजनि, धरती दोस्त हुजनि, वतन दोस्त हुजनि। प्रोग्राम पूरो थियो आहे त हीअ वहशी सुफ़तूं जेके असांजे हाकिमनि जूं आहिनि त आम माण्हू त ग़रीब आहे वीचारो, उनजो कहिड़ो ॾोह आहे। नाज़रीन, हीअ जेका ॿेड़ी ॿुॾे थी हिन निज़ाम जी, असांजे इदारनि जी, सरकार जी, सवाइ इन हबश जे, इन लालच जे ऐं हिर्स जे, हीअ जेके हथे ख़ाली वञणा आहिनि, क़बरुनि में वञणा आहिनि, हिते जेका दौलत सॼी सिंध जी खयूं ऐं पंहिंजे घरनि में, पंहिंजे टिजोड़ियुनि में ऐं समुंड पार करे दुबई ऐं ॿाहिरनि मुल्कनि ॾे खयूं था वञनि पिया, केसि ताईं खाईंदा? हिकु ॾींहुं हुनजे हिसाब किताब जो ॾींहुं अचिणो आहे ऐं ज़रूरु अचिणो आहे। तारीख़ में हुन ज़ालिम जो जेको आहे सो अंत बि आयो आहे, खुआरी ऐं ख़राबी बि उनजी दुनिया में थी आहे ऐं तारीख़ में थी आहे। हीअ जेकी माण्हू तारीख़ में मरणु चाहिनि था उहे दुनिया दौलत गॾु कनि। तव्हां सूफ़ी फ़लसफ़ो जेको सिंध जो आहे, जेको शाह इनायत जो फ़लसफ़ो आहे, जेका हिदरब जतोई जिदोजहद आहे, इन सां ई इंसानियत माण्हू ऐं पोरे ऐं पोरियत जो क़दुरु ऐं क़दुरदानी मोटाए सघिजे थी। अॼु थियो एतिरो, ॾींदा इजाज़त। अला भाई।